इकरार बिया तुझा अड़ा इशारा किया समझा जमें इनकार बिया इकरार बिया तो पान इशारो फरमाए तो जे करी को मानू पंहिंजे घर में खर्च करे तो पंहिंजे अयाल ते तो सजो साल बरकत पर इन यौम आशूरा वारे दी जडे असांजो घरानू बेयारो मददगार होंदो जन वट पीण खाइण जेला शय न हुंदी उन दिहाड़े जेको मुझे आल बैत ते खर्च कंदो मानी पेश कंदो पानी पेश कंदो क़यामत ताईं हुन जे घर में क्या बरकत रहमत खुटदी तो दोस्तों सुभाणे को जेको ॾींहुं आहे उन में असांखे ये कम करणा यतीम आहे यतीम जे मथे ते हथ रखणो आहे पंहिंजे अयाल ते ख़र्च कयो गुस्ल कयो वॾियुनि बीमारियुनि खां बची वेंदो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो कई बुखायल खे मानी खारायो बेड़ो पार थी वेंदो ऐं इमामनि पाकनि जो शरबत नियाज़ हलीम जो कुछ पाण कंदा आहियूं जेके कनि था मुंहिंजा प्यारा दोस्तो इन्हनि जा नाला सोने हुसैन अलैहिस्सलाम जे हुबदारनि में लिखिया वञनि जेतरी जेको मोहब्बत कंदो जरूरी ना है को 100 देगियूं लाए 50 देगियूं लाए जेकॾहिं इमामनि पाकनि जी मोहब्बत में भुगड़नि जी मुठ में विराए छॾियईं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो थोरा चणा पचाए उहे विराए छॾी हलीम विराए छॾी इहा नियत हुनजी हूंदी इमाम हुसैन सां मोहब्बत जी करबला जे शहीदनि सां मोहब्बत जी त उन्हनि जे लाइ मुंहिंजो महबूब बिशारत ॾेई वियो आहे व मम्मा ताला हुब्बे आले मोहम्मद मा त मुमिना जेको मुझे आल बैत जी मोहब्बत में गुजारे वेंदो उनखे अल्लाह साईं ईमान वारो मौत नसीब फरमाईंदो मम्मा अला हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा जेको आल बैत सां मोहब्बत में गुजारे वेंदो वो भली शहीद न छो हुजे पर क़यामत जे ॾियारे हू शहीदनि सां गॾु बीठो हूंदो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब प्यारा मुसलमान भाइरो ही उन्हनि जवाननि जी महफ़िल आहे जन जे लाइ रसूल दो जा मोहब्बत घुरी वरती आहे लिखण वारो केरु आहे मखदूमुल मखादिम साईं मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह किताब जो नालो आहे बयाज़ हाशमी उन बयाज़ हाशमी जे अंदर साईं क़िबला रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी रिवायत नकल कनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॾियारे पंहिंजे हुजरे मुबारक में वेठा हज़रत इमाम हसन साईं इमाम हुसैन साईं ॿई ॼणा पंहिंजे अम्मा जीजल वटि आया आहिनि अम्मा असांखे बि नवां कपिड़ा पारा जल पारा मथे में तेल लगा फणी दे अज हार सिंगार कर अम्मा पूछे थी पुट केड़ा तैयारी आ अरुस्ता कन जी जलमा असा मदीने जा कुछ बार ॾिठार वे उठ ते सवारन वे उठ हकली दाता वजन उठन के फेराए रहा असा पंहिंजे नाना साईं वट वञूं था ऐं असां जा नाना असां के भी हिकिड़ो उठ घुराए दे अज असां बिनी भाइरन जो शौक़ जो आ उठ ते सवार थी मदीनू भी घुमो मदीने जा बाग भी घुमो बई शहजादा तैयार थी हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम की बारगाह में आया अरे इमाम हुसैन अलैहिस्सलाम नजरा मदीने जे साईं ते हुज्जत घणी कंदा साईं समझियो अज नवा लिबास अखिन में सुरमो आ वार खणिया पिया अज को अंगल खणी आया अल्लाह जा महबूब थोड़ी देर ला खामोशी था वञन मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओडे ख्याल न कयो तो हजरत इमाम हुसैन पाक रजी अल्लाह ताला नो मुझे सोने महबूब के पासे में आंगलियों था ये हणन था त असा खबरों कट
असां छाजे लाइ आया आमिना जो लाल मुर्के दो ऐं मुर्की फरमायूं हुसैन मां समझी वियो आहियां अॼु का फरमाइश खणी आया हो अॼु को अंगल खणी आया हो नाना जी दरबार में सुने हुसैन अर्ज कयो नाना अॼु असां कुझु ॿार ॾिठा आहिनि उहे उठनि ते सवार थी मदीनो बि घुमनि था मदीने जा बाग भी घुमन था असां जा नाना असां के भी उठ जी सवारी घुराए दे असां भी उठ ते सवार थियूं मदीनो भी घुमूं ऐं मदीने जा बाग भी घुमूं अल्लाह जे महबूब फरमायो शहजादो आम ॿारनि जे लाइ उठनि घोड़नि जी सवारी हूंदी आहे तव्हां जन्नती जवाननि जा सरदार आहियो तव्हां सरदारनि जे लाइ सवारी भी का सरदार था ॻोल्हियो अवां जे लाइ उठ घोड़े जी सवारी न अवां सरदार आयो सवारी भी सरदार था ॾिसूं मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो फ़ैसिलो कयो जेकॾहिं तव्हांखे सरदार सवारी खपे सरदार सवारी घुरायूं था पर मूंसां हिकिड़ो वाइदो कयो जॾहिं उन सवारी ते अवां सवार थींदो पोइ जेका मां दुआ घुरंदुसि तव्हां उन मुंहिंजी दुआ ते आमीन आमीन चवंदा हलजो अर्ज़ कयो नाना साईं असां तोसां वाइदो था कयूं असां बिल्कुलु तुंहिंजी दुआ खे ॿुधंदासीं तव्हांजी दुआ ते आमीन भी चवंदासीं सवारी कहिड़ी आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिन्ही जे साम्हूं वेही रहिया फरमायूं सवारी ही आहे जे अवां जन्नती जवाननि जा सरदार आयो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तो अवां जो नानो रहमतुल लिल आलमीन जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ी आई खावंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिट्टो चायाई अन मौला कव अंत महबूबी इं उताई पोए लिखी ॾिनाई भई सर आओ सैयद खे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब चो चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह मदीने जा साईं साम्हूं वेठा फरमायूं शहजादो तव्हां ॿई मुंहिंजे कुलनि ते सवार थियो साईं इमाम हुसैन साईं नंढो हुज्जत ज्यादा करे सुभान अल्लाह जॾहिं कुल्ले ते सवार थियो त साईं करीमनि खे अर्ज़ कई त नाना उठनि जी त महार थींदी आहे हिन असांजी सवारी में त महार आई कान किरी न पऊं ॿिया ॿार उठनि ते वेहनि था उनजे हथ में महार हूंदी आहे सुहिणे महबूब मुर्की पंहिंजा ज़ुल्फ मुबारक इमाम हुसैन जे हथ में ॾिना पुट हे अव्हां जूं महारूं उहे मुंहिंजा ज़ुल्फ जंजो रब क़ुरान में कसम कयो आहे वल्लैल इज़ा सजा मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़ुल्फनि जो कसम ये ज़ुल्फ मुंहिंजा अवां ॿिन्ही शहज़ादनि जूं महारूं आहिनि मुंहिंजे ज़ुल्फनि खे मुंहिंजे ज़ुल्फनि में हथ विझो मुंहिंजे ज़ुल्फनि जो सहारो वठो वाह वाह मुंहिंजा जी दोस्तो उन्हनि ज़ुल्फनि जे लाइ आशिक़ फरमायो तुंहिंजे ज़ुल्फ जे बंद कमंद विधा हैरान हज़ारे मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो जन नूर ॾिठो वा निकाब मजा
से कियल रुअल उची ख्वाब मझा वठी दरस बिरजे बाब मझा दर माना हजारे माना रुगो बई शहजादा साईं जे कुलन पाकन ते सवार थिया मदीने जा साईं उठण लगा शहजादन जे हथन में सुने महबूब जा उहे जुल्फ मुबारकन जन जो कसम अल्लाह कुरान में खयो आ जने सिधा उठी बीठा छोड़ो वक्त हलिया सुने इमाम हुसैन अर्ज कयो नाना तमा फरमायो तमा दुआ घुरंद सवा आमीन चजो असा के उन दुआ जो इंतजार आ अल्लाह अल्लाह असा पंजे नसीबन ता कुर्बान वनो चई वक्त में मदीने जे साईं के सोने हुसैन अर्ज रखो आ अल्लाह जे महबूब हथला कया फरमायो जवानो शहजादो हाने वा दुआ घुरा तो अवा आमीन चजो मुझे महबूब अल्लाह के अर्ज कयो मुझा मौला अज सवारी रिश्त बेमिसाला सवारी नबियन जो सरदारा त सवार जन्नती जवानन जा सरदारन मुझा मौला अज सवारी जे सदके सवारन जी आमीन जे सदके मुझी गुनाहगार उम्मत जा बेड़ा पार फरमाए जा असा गुनाहगारन जो दुआऊं कबूल थियूं जेके असा दुआऊं घुरियूं मुंहिंजी पारत थई पगदार मुंहिंजी पारत थई पगदार मोहम्मद सोना तू त नगी नगदार मुंहिंजी पारत थई पगदार तू आरब जो तुझो रब अरशन ताईं तुझो अदबवा तू आरब जो तुझो रब अरशन ताईं तुझो अदबवा परी मलकन तोते सल्लू अला सदबार मुझी पारत थई पगदार महशर में तू कदे कशाला हो सरजा भरे प्यारी दे प्याला महशर में तू कदे कशाला हो सरजा भरे प्यारी दे प्याला कदे जडड़न खे पियो जन्नत जो हकदार मुझी पारत थई पगदार सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। प्यारा मुसलमान भाइरो अल्हम्दुलिल्लाह इमाम आली मकाम इमाम हसन जो बि कम थी वियो पर असां गुनाहगारन जो बि कम बणजी वियो। मुझा महबूब हलन था अल्लाह अकबर इमाम हुसैन अलैहि सलाम बार बार पंहिंजे नाना साईं खे अर्ज़ था कनि नाना ॿिया ॿार उठण ते वेहंदा उठ हलंदा त उठ
लुडा खाईंदा लुडंदा तव्हां त लुडो कोन था लोलो अचे ई कोन थो सोने महबूब करीम पंहिंजे शहजादनि खे ख़ुशि करण जे लाइ मुंहिंजा प्यारा हथरा तू लोडा खादा मुझा शहजादा खुश रहन बाग घूमी करे जने मदीने पाक जे चौक में आया विच बाजार में आया मुझा जी दोस्तों मंजर ॾिसण जे लाइ असां बस गोरा गॾु थिया पर बाजार जो मौक़ियो चौक हो मदीने जो उते जेके वापारी आया हा परां परां खां जेके माण्हू सामान खणण आया हा मरकज़ मदीनो आ जने मुझे महबूब करीम खे ॾिठाऊं रसूलुल्लाह जे कुलनि ते बिन शहजादनि खे ॾिठाऊं हैरान थी विया आङिरियूं ॾंदे अची वियूं हिकु मां छा मुअल तुंहिंजी अखियुनि जो वॾा मर्द मथे रब ठही मारे हर चौक ते रूअंदे रलंदे ॾिठमि साईं दाना दिले रब ठही मारे साईं दाना दिले रब ठही मारे हर चौक ते रूअंदे रलंदे ॾिठमि साईं दाना दिले रब ठही मारे अल्लाह जा महबूब विच मदीने में मदीने जी बाजार जे चौक में आया ॾिसण वारा हैरान थी विया आङिरियूं ॾंदे अची वियूं आला हज़रत साईं उन मंज़र खे बयान फरमायो कि तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का जबैया साहब सगोरा अचण वारा अर्ज़ करण लगा अज अजीब नज़ारो आ अज मदीने जो साईं ॾाढो ख़ुशि आ चवण लगा मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का नूर दिल दूना तेरा नूर दिल दूना तेरा दे डाल सदका नूर का दे डाल सदका नूर का तोर वारनि खे तोरूं विसरी वियूं सामान वारनि खे सामान विसरी विया जॾहिं अल्लाह जा महबूब चौक में वेठा ॿई शहजादा हेठि लथा जॾहिं लथा मुंहिंजे महबूब ॿिन्ही जा पाक हथ वठी फरमायूं मुंहिंजा उम्मतियो मदीने वारो ॿुधो ॿुधो जन जी मोहब्बत मूं सां जन जी मोहब्बत हसन मीर हुसैन सां जन जी मोहब्बत हिननि जे बाबे ऐं अम्मा सां उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेके शरी मोहब्बत रखण वारा हूंदा उन्हनि जे लाइ बिशारत आहे उहे क़यामत जे ॾियारे मां रसूलुल्लाह सां जन्नत में गॾु हूंदा ऐं जेके आल बैत सां बुग़्ज़ रखंदा हसद रखंदा अहिड़ा माण्हू हासदी हुआ उन्हनि जो नस्ल अॼु ताईं हले थो अॼु ताईं उन्हनि जो नस्ल हले पियो अल्लाह जे महबूब इशारो फरमायो त जेकॾहिं 100 साल जो माण्हू हूंदो हरम वॾे में
मक्का में इब्राहिम ते को नमाज़ू पढ़ंदो 100 साल पढ़े पर क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजी दरबार में अचे उन जे दिल में मुंहिंजे आल बैत जे लाइ कतर आहे जेकॾहिं ज़रो हसद आहे बुग़्ज़ आहे जन्नत छा पर बहिश्त जी ख़ुशबू बि कान सघी सघे असां वारी नमाज़ू त कंहिं दर्जे में कोन्हे वो मक्के वारी नमाज वो हरम वारी नमाज भली 100 साल जी हुजे मुंहिंजा प्यारा दोस्तो असां बि चवंदा आहियूं नमाज बरहक आहे नमाज ते बि असांखे भरवसो आहे पर यारो क़यामत जे ॾिहाड़े जन्नत मिलण जी उम्मीद अहल बैत जी मोहबत सां आहे हे जो हुसैनी महफ़िलूं मल्हायूं था सुहिणे हुसैन पाक जा तबरुकात विरायूं पिया सुहिणे हुसैन जे हक़ में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जागूं था सुहिणे जा लंगर न्याज़ विरायूं पिया इंशा अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े असां बि सुहिणे हुसैन जे टोले में गॾु हूंदासीं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो हजरत इमाम हसन हुसैन इमाम हसन हुसैन हिकिड़ो साहबी तो फरमाए त रात जो आधी रात जो मूंखे कम पियो मदीने जे साईं मुनासिब त कोन पियो लॻे त हिन टाइम वञी साईं खे तकलीफ़ ॾियां पर ज़रूरी कम हो पैगाम हो जो कुझु मुंहिंजा जी दोस्तो बुजुर्गो मु आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत अक़दस में पैगाम मोकिलियो अल्लाह जा महबूब हल्को हल्को सियारो हुजे पान ॿाहिरि आया सोने महबूब करीम जे मथों कंबल हुयो कंबल थुली चादर उहा ओझल हुई साईं आया हल्की ऊंघाई हुजे मुंहिंजा महबूब मूंसां ॻाल्हाइनि पिया मां अचानक निहारियो त सुहिणे हबीब जी हीअ चादर हिन पासे वारी हीअं हेठि मथे थी रही आहे वरी जो हेॾा निहारिया त हिन पासे बि चादर हेठि मथे थी रही आहे अर्ज़ कयमि मुंहिंजा सोना तव्हांजी चादर में छा आहे तव्हांजी चादर हेॾां बि चुरे थी हेॾां बि चुरे थी मुंहिंजे महबूब ॿई पला हटाए फरमायूं मुंहिंजा ग़ुलाम हिकिड़े पासे इमाम हसन आहे ॿिए पासे सुहिणो हुसैन आहे मूंखां परे न रहंदा रात जो मूंसां गॾु सुम्हंदा जे उथां थो त उथी था पवनि हाणे उथियोसि सुता हुआ पर मुंहिंजो उथण जी ख़बर जो पई त ॿई जागी पिया नाना असां बि गॾु हलंदासीं पोइ मां ॿिन्ही खे खयो आयो आहियां उन खां पोइ साईं फरमा मुंहिंजा मौला हे मूंखे बि प्यारा आहिनि रब जेके हिननि सां प्यार कनि मौला तूं उन्हनि सां प्यार फरमा जेके हिननि सां मोहबत कनि हेड़ियूं महफ़िलूं मल्हाइनि जेके उन्हनि जे तरीक़े ते हलनि उन जा ताबे हुजनि इमाम हसन हुसैन जे उन जी सुन्नतुनि खे तरीक़ुनि खे ज़िंदा कनि मुंहिंजा मालिक मिठा उन्हनि जा बि ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए हर जगह हर लम्हे साईं ईअं दुआ घुरंदा हुआ सहाबा किराम फरमाइनि था हिकिड़े ॾियारे असां वेठा हुआसीं अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जो पैगाम आयो तो नाना सुबह खां वठी ॿई शहजादा ज़ाहिर कोने घर में कोने नाश्तो भी कोन कयो अथऊं सुबह जा निकतल ख़बर न आहे केॾां विया मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीठा फरमायूं मुंहिंजी न्याणी मुंहिंजी शहजादी तूं आराम कर मां थो पंहिंजे बचड़नि खे ॻोल्हण निकिरां अल्लाह जा मामू उठी बीठा ज़ाहिरा गुलाम उठी बीठा जिब्राइल ले आयो या सैयदी या हबीबी अल्लाह सीधो फरमाए तव्हां फिक्र न कयो अवां जा ॿई शहजादा महफूज़ आहिनि पुराणे मदीने ॾे
बनी नजार कबीले जे कब्रिस्तान में भई सुबह जो आया घुमदे घुमदे उन्हनि खे निंड अची वई थकजी पिया मां मलाइक जी ड्यूटी लगाई हिनी बिनी शहजादनि जो ख्याल रखदा जॾहिं आराम कल त हिकिड़ो पर हेठ विछाए बिनी शहजादनि जो विहाणो बनाए जा ॿिए पर सां बिनी शहजादनि खे हवा जी विझड़ी वेठो हणजा अल्लाह अकबर जिंदाबाद भाई शहजादा महफूज अल्लाह जा महबूब हलिया सुनो अबू बकर भी गजा सुनो उमर फारूक भी गजा जने उन्हें कब्रिस्तान में आया वाकई भाई शहजादा आराम में मलाइक जो हिकड़ो पर हेठा बे पर सां शहजादन के हवा करे रहो अल्लाह जा महबूब अगते वया बिनी शहजादन के खणी सीने सां लगायो सोने अबू बकर अर्ज कयो सोना हिकड़ो मुखे दियो मां खणी हला मुझे हबीब फरमायो सिद्दीक़ अकबर इन्हनि जे ला मां मुस्तफा काफी आया बिनी के खणी आया साहब अकराम फरमाइन था जॾहिं असां पंहिंजे मंज़िल ते पहुतासीं सोने हबीब करीम जे आस्थाने ते पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े शहजादे के हिन रान मुबारक ते विहारियो ॿिए के हिन रान ते विहारियो विहारे ऐं सभिनी मदीने वारनि खे घुरायूं ताकीद कयूं ये ताकीद इन जे करे हुई जो नमाज रोज़ो हज ज़कात सब भली शयूं पर हिननि जी मोहब्बत खां सवा बि चाड़ो कोन हज़रत अली साईं जे बारे में ताकीद कयूं लामो कलामी जिस्मो क जिस्मी ये छाजी ताकीद हुई सोने के खबर हुई तेरा मुनाफिक निकरंदा जेके हजरत अली साईं सां बुग़्ज़ हसद रखदा इन जे करे पान मुजादी दोस्तों के खबरदार करे विया मता के पंहिंजे दाढ़ीअ ते फख्र हुजे मता के पंहिंजे पटके ते फख्र हुजे मता के पंहिंजे इल्म ते फख्र हुजे पान फरमायो न हैदरे करार के घटवद ॻाल्हाईंदे ओ छाहे लहमुक लहमी जिस्मुक जिस्मी दमुक दमी हैदर जो गोश्त मुझो गोश्ता हैदरे करार जो रक्त मुझो रक्ता हैदरे करार जो जिस्म मुझो जिस्मा माना जई हैदर के तकलीफ ॾिनी उन मां रसूलुल्लाह के तकलीफ एड़ा माण्हू कोई ते गुजरिया जिन के मदीने जे साईं ये पैगाम ॾेई विया इमामन पाकन जे लाइ बि साईं के खबर हुई बनु उमैया में जा हिकड़ा एड़ा माण्हू निकरंदा बिलखुसूस यजीद ऐं उन जा पोइ लॻ ये मुझे बच्चन के तकलीफ ॾींदा आल बैत सां बुग़्ज़ रखंदा आल बैत सां बुग़्ज़ रखंदा बनु उमैया जो हिकड़ो हिस्सो उन्हनि में हिकड़ो बादशाह गुजरियो हशाम बिन अब्दुल मलिक हज जे लाइ आयो हज पियो करे तवाफ पियो करे काबे जो रशा वडी त हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन भी उन साल हज ते आयो जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन आयो हजर असवद जे तरफ़ आयो त सभई माण्हू रस्तो छॾे विया सभिनी साईं के इज्जत सां अॻिते आणे हजर असवद जो बोसो ॾियारियो त हशाम बिन अब्दुल मलिक संदसि दरबारी शाइरो फर्ज़क के चई त ही केरु जवान आहे फर्ज़क निहारे थी हशाम अफ़सोस आहे तो ते तू कहिड़ो बादशाही जो हिन जवान खे को थो सुञाणी हिन खे त सॼो जग थो सुञाणे ही हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फर्ज़ंद हज़रत ज़ैनुल आबिदीन आहे हुनखे हसद आयो हुनखे मुजादी दोस्तो खार आयो त मुंहिंजे लाइ माण्हू न हटिया इमाम ज़ैनुल आबिदीन केरु थींदो आहे उन जे लाइ एतिरा माण्हू हटी विया बुग़्ज़ कयई उन फर्ज़क अगरचे हशाम जो शायर हो पर हुन बैतुल्लाह जे अंदर भरे मजमे में इमाम ज़ैनुल आबिदीन जे हक़ में शेर चई छॾियो अरे हशाम तो जड़ा दुनिया जा सभई बादशाह हिनन जी बादशाही का कुर्बान हे त रसूलुल्लाह जी औलाद आ सुने हुसैन अलैहिस्सलाम जो गादी नशीन आ तू के थो चवी त हिन जे ला माण्हू छो यानी एड़ा माण्हू बनु उमैया में गुजरिया जेके अहले बैत सां मोहब्बत अहले बैत सां हसद रखंदा हा हसद जी निगाह सां ॾिसंदा हा उन्हनि में पहिरियों नंबर जो यो यजीद पलीत आ जंहिं जे ला मदीने जे साईं फरमायो
तो मां बनु उमैया में हिकड़ो मानू पे दिसा यो काल रहू यजीद जंजो नालो यजीद आ मानू के यजीद चौंदा मुजी सुन्नतुन के मिटाइंदो मुझे दीन में एड़ो सुराख कंदो जो क़यामत ताई बंद कोन थींदो उन जो नालो यजीद हुंदो। तो मुजा अजीज दोस्तों अल्लाह जे महबूब पंहिंजे हाल हयात में ये इशारा करे छॾिया। अज भी सोने महबूब असाबन के घुरायो सब वेठा पान करीमन फरमायो मुझा गुलामो अज तवा के अहिड़ा शहजादा ॾेखारिया जंजे नानी जहिड़ो कंहिंजो नानू ना है जंजे नानी जहिड़ी कंहिंजी नानी ना है। सुने इमाम हुसैन जो मकाम ॿुधायो मर्तबो ॿुधायो अहिड़ा जवान न ॾेखारिया जंजे नानी जहिड़ो कंहिंजो नानू ना है जंजे नानी जहिड़ी कंहिंजी नानी ना है। समझन त पिया अर्ज क्यों पर ॿुधायो साईं फरमायो हे उहे ॿई शहजादा मुझे रानन ते वेठा जेके मुझे हंज में वेठा इन्हनि जो मानानु मां अल्लाह जो महबूब आया जेको बिनी जहानन जो सरदार आहे। ऐं हिननि जी नानी सैयदा खदीजा है उम्मुल मोमिनीन एड़ी नानी के कान मिली आ जड़ी इमाम हसन हुसैन के मिली आ। सबनी चो वाह वाह सुभान अल्लाह महाजा शहजादा मुझे महबूब फरमायो बुधो बुधो मां तवा के अज अहिड़ा शहजादा ॾेखारिया जंजे बाबे जहिड़ो कंहिंजो बाबो ना आहे जंजी अम्मा जहिड़ी कंहिंजी अम्मा ना आहे। मुझे सोने फरमायो वे ॿई शहजादा जंहिंजो बाबो अलीउल मुर्तदा आहे जेको क़यामत खां वठी जॾहिं खां दुनिया पैदा थी आ तॾां खां आदम अलैहिस्सलाम खां क़यामत ताईं जेके वली ईंदा उन्हनि जो सरदार हैदर करार वा। अपना तो ईमान अली है अपना तो ईमान अली है दुनिया माने न माने अपना तो ईमान अली है। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। खैबर जो किलो फतह न पियो थे जोर आजमाई हली असाबन सगोरन कोशिश कई किलो फतह न पियो थे मुझा महबूब खामोशन आखिर हिकिड़े ॼाणे सुने अलीअ खे फरमायो हैदर ही किलो तुंहिंजे इंतज़ार में जॾहिं खंदक खोटी पे हुई खंदक त हिकिड़ो दुश्मन घोड़े सूदो खंदक मां खंदक के पार करे हलियो आयो ललकार लॻो त मूं ॿुधो आहे त मदीने जे साईं जे ग़ुलामनि में शेर जवानन केरा मुझे मुकाबले करने वालो सब सोने महबूब ने न्यारन पिया। सोने महबूब फरमायो तुझे मुकाबले ला मुझो हैदर करार काफी है।